नाज़रीन अवां ॾिस रहियो SDN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं नवाब वली मोहम्मद मां असांजे रिपोर्टर अब्दुल्ला रिंद जी त बचलपुर स्टाफ जे रहवासी कुर्बान अली डायरी, शोबान अली डायरी, अलीगोर डायरी, इनाम डायरी ऐं ॿियनि नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे दाईंदे चयो त बचलपुर थाणे जो SHO अमीन निज़ामाणी ऐं पुलिस एहलकार लुत्फ़ चांडियो असांजे घर भरिसां ॿी जॻह ते चढ़िया त मूं खेनि चयो त असांखे इतला कयो हा त घर में पर्दो करायूं हा। इतला करण बिना जॻह ते छो चढ़िया आहियो जीअं तव्हां मछिजी पिया। मूंखे गार्गन करे कूड़नि केसनि में फासाइण जी ऐं हाफ़िराई करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बचलपुर में आम माण्हुनि लाइ ऋण ॿारे ॾिनो आहे। केरु इंसाफ़ी ते आवाज़ उथारण लाइ तयारु न आहे। मूंखे ख़ुदशो आहे त मूंखे ऐं मुंहिंजी फैमिलीअ खे नुक़सानु पहुचायो वेंदो या कूड़नि केसनि में फासायो वेंदो। मूं वटि मीडिया जे सहारे ऐं कोर्ट सॻोरी जे सहारे खां सवाइ को बि सहारो न आहे। पाण सां थियल नाइंसाफ़ी ख़िलाफ़ सुभाणे कोर्ट वेंदसि। हिन DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील कई आहे त हू नोटिस वठनि ऐं उन्हनि पुलिस ख़िलाफ़ का कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।